अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज में भले का रहा हूं पीरिया गुल सबका पेरी नजर हेडलाइंस थे। सेनेट का पोइ क़ौमी असेंबली में भी 27वीं तरमीम जो बिल पेश। स्पीकर अयाज सादिक की सदारत हेठि इजलास कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ बिल ऐवान में पेश कयो। अपोजिशन जो गोट नारेबाज़ी कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त सॼी दुनिया में आइनी मामलनि खे आइनी अदालत ॾिसंदी आहे। सोमोटो ज़रिए मुल्क जी मुआशी निज़ाम खे विहारियो वियो। अदाकारनि जो केस हुजे या कस्टम जो पाण मुरादो नोटिस वरितो पियो वियो। बिल में सोमोटो जो अख्तियार ख़त्म कयो वियो आहे। कमीशन खे अख्तियार हूंदो त फ़ैसिलो करे ऐं जजनि जूं बदिलियूं करे सूबनि जा मामला ऐं आइनी मामला हाणे आइनी अदालत ॾिसंदे। मुखालिफ़ धुर 27वीं तरमीम खे रद्द करे छॾियो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो आहे त अॼु जमहूरियत जे सोग जो ॾींहुं आहे। 27वीं तरमीम आणे आइन खे दफ़न कयो पियो वञे। क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर वधीक चयो आहे त आइन सां बेईमानी कई पई वञे। कोशिश हूंदी त उन्हनि खे कानून जे कटेरे में आणियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अफ़गानिस्तान खे समझणो पवंदो त टीटीपी जी हिमायत सां अमन क़ाइम न थींदो। पाकिस्तान केतिराई भेरा अमन दुश्मन कार्रवाइनि खे मुंहुं ॾिनो आहे। हथियारबंद फौज हर भेरे दुश्मन जे इरादनि खे नाकाम बणायो। इस्लामाबाद में बैनुल पार्लियामानी स्पीकर्स कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त अमन इस्तेकामी पायदार तरक्की जो बुनियाद आहे। सॼी दुनिया में जारी तकरारनि अमन जी हिमायत खे उजागर कयो आहे। असां हमेशह इस्तेकामी वतन जी दिफ़ा जे अज़म जो इज़हार कयो आहे। नवाज़ लीग जो सेनेटर ऐं सीनियर सियासतदान इरफान सिद्दीकी लाडाणो करे वियो। इरफान सिद्दीकी बीमार ऐं 2 हफ़्तनि खां इस्लामाबाद जी अस्पताल में दाख़िल हो। इलाज दौरान संदसि साह जी तंद टुटी पई। सदर वज़ीर आज़म सेनेट चेयरमैन नवाज़ लीग सरबराह ऐं ॿियनि पारां इरफान सिद्दीकी जे ॾाॾाणे ते ॾुख जो इज़हार। चक वेझो औरत ॾेर हथां कारे इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़तल। ॻोठ हूरान शहर में जवाबदार पंहिंजी भाॼाई गोरी शर खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। रुस्तम पुलिस पहुची औरत जो लाश तहवील में वरितो। पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। ज़रियुनि मूजिब 3 ॾींहं अॻु औरत मथां बिरादरी जे नौजवान सां कारे जो इल्ज़ाम मढ़ियो वियो हो। शेदारपुर में प्राइमरी मास्टर का भत्तो घुरण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार उस्ताद पुलिस जी तशद्दुद में फौत। बुखारी पाड़े वासी जाम अज़ीज़ जाफ़रो खे पुलिस गुज़िरियल ॾींहुं घरां खंबे वई हुई। उस्ताद हिरासत दौरान तशद्दुद में फौत। अहलकार लाश लावारिस हालत में अस्पताल छॾे खिसकी विया। वाक़े खिलाफ़ वारिस सरापा एहतजाज शफ़ाफ़ जांच ऐं मुलविस अहलकारनि खिलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। डीआईजी नोटिस वरितो। एसएचओ गुलाम शबीर दिलवाणी वॾो मुंशी ऐं ॿिया मुअत्तल। जांच कमेटी क़ाइम।